दोस्तों ही साम्हूं ॾिसंदा हूंदव त हीअ कैंप लॻल आहे पीपल्स पार्टी जी ऐं हीअ बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको काफ़िलो मार्च वारो अचे पियो उन जी इस्तक़बाल आहे। कैंप लॻल आहे ठट्टो प्रेस क्लब अॻियां ऐं हिते बिलावल भुट्टो ज़रदारी जीअं ई काफ़िलो पहुचंदो त उहो हिते ख़ताबु कंदो अची ऐं उन ख़ताबु करण खां पोइ जेको आहे हू सिजावल तरफ़ रवानो थींदो, सिजावल खां बदीन तरफ़ रवानो थींदो ऐं हीअ कैंप लॻल आहे। असीं तव्हांखे ॾेखारी पिया साम्हूं त हीअ झंडनि सां ऐं बैनरनि सां सिंगारी वई आहे ऐं हिते जीअं ई काफ़िलो पहुचे थो त असीं अव्हांखे बिलावल भुट्टे जो काफ़िलो ज़रूरु ॾेखारींदासीं। पी वर्कर जियाला हिते बीठल आहिनि ऐं ॾिसो पिया त इहे सभु पंहिंजो बिलावल भुट्टे जे इंतज़ार में आहिनि। इहे मथे बीठा आहिनि, इहे बिलावल जे इंतज़ार में आहिनि। बिलावल जो काफ़िलो पहुतो न आहे। बिलावल भुट्टे जो काफ़िलो पहुचण वारो आहे। ॾिसंदो त तयारी मुकमल थी चुकियूं आहिनि ऐं कुझु ई देरि में बिलावल जो काफ़िलो पहुचण वारो आहे। हे जेके बिलावल जे काफ़िले अॻियां गाॾियूं आहिनि उहे आहिनि ऐं बिलावल जो ट्रैक्टर जेको आहे सो पोइ आहे ऐं उहो बि इन करे पहुचण वारो आहे। बिलावल भुट्टे जो काफ़िलो पहुची चुको है। मौजूद हैं तो ट्रक शिरावी गेट ताईं थी प्रेस करो ताई, हलो प्रेस करो ताई, रास्तो खोलो। शाबाश शाबाश, गाड़ी चलाए।